हेलो एंड वेलकम टू द डियर डिसेंट। असांज पढ़ंदासीं सिंधी ग्रामर। पहिरियां पाण नाउन ऐं प्रोनाउन पढ़ी आया आहियूं, यानी इसम ऐं ज़मीर पढ़ी आया आहियूं। हाणे सिफ़त पढ़ंदासीं। सिफ़त आहे, चवे थो सारा बयान करे या अवगुण बयान करे। सारा बयान करे या अवगुण बयान करे, मिक़दार ॾेखारे, इसम या ज़मीर। हाणे ही कम इसम ऐं ज़मीर ते थी रहे। चऊं त मेन जेके पार्ट्स आहिनि इसम, त ही चवे थो इसम खे इसम या ज़मीर जी सारा करे, यानी इसम खां पोइ लॻे या ज़मीर खां पोइ लॻे, त उन खे पाण चवंदासीं त इहा सिफ़त आहे, यानी इंग्लिश जे हिसाब सां हिनखे पाण चवंदासीं एडजेक्टिव। हाणे गुण में पाण खे छा ॾेखारे? सुठो, बहितरीन। जेके गुण अचनि था या जेके बि पाण फेसबुक जे तौर ते पाण कमेंट्स में जेके इस्तेमालु कंदा आहियूं, जेके लफ़्ज़ नाइस है, ब्यूटीफुल है, ख़ूबसूरत है, तमामु बहितरीन है, त इहे सभई हिकिड़ा एडजेक्ट्स, इहे सभई हिकिड़ा सिफ़त आहिनि, यानी एडजेक्टिव्स आहिनि। त गुणनि जे हिसाब सां पाण कहिड़े पहिरीं को ॾिसूं? महताब, सुठो छोकिरो आहे। महताब, यानी महताब जी सिफ़त ॿुधाए थो। त पाण खे पहिरियां डिफिनेशन में बि इहो ॿुधायो वियो आहे त इसम या ज़मीर जो गुण या अवगुण या सारा उनजी बयान करे, त उनखे पाण सिफ़त चवंदासीं, यानी ही महताब जी सिफ़त ॿुधाए थो। हू ईमानदार छोकिरो आहे। हाणे हिन में हू जेको लॻो उहो ज़मीर लॻो त उन खां पोइ पाण जी सिफ़त हुनजी आई, त यानी ज़मीर जे नाले चई त पाण खे पहिरियां ई आहे त इसम या ज़मीर जो गुण अवगुण ॾेखारे, त उनखे पाण चवंदासीं ही सिफ़त आहे। हाणे सिफ़त जा कुझु मिसाल पाण वठूं था, यानी गुण जा मिसाल हिकिड़ो ई मिसाल वठूं था। ही होशियारु छोकिरी आहे, यानी होशियार पाण जो जेको सिफ़त अची वियो। अवगुण में पाण वठूं था ज़ाकिर ख़राब बालर आहे। ख़राब इहो अवगुण में अची वियो। क़िस्म जे हिसाब सां पाण वठूं था। हिन खां सवाइ ॿिया काफ़ी सारा खोड़ सारा अहिड़ा जेके क़िस्म में ॿिया बि अचनि था। अवगुण में ॿियो कुझु अचे थो, ज़ाकिर किनो आहे, ज़ाकिर ख़राब आहे। इन तरीक़े सां ॿिया गुण में बि अचनि था, होशियार आहे, बहितरीन आहे, सुठो आहे। त क़िस्म जे अंदरि चाइनीज़, ईरानीज़, इन तरीक़े सां अचनि था। मोबाइल चाइनीज़ केतिरा ॾींहं हलंदो। चाइनीज़ जेको आहे उहो क़िस्म जे हिसाब सां सिफ़त आहे। त ईरानी बसि हिकिड़ो क़िस्म आहे सिफ़त जो, पाकिस्तानी बि हिकिड़ो क़िस्म आहे सिफ़त जो। उन खां पोइ अंदाज़ पाण पढ़ंदासीं। हिन 5 विकेट वरिती, यानी पंजी जेको सिफ़त आहे अंदाज़ मां निकिती आहे, 5 सिफ़त आहे। ऐं कद आलम चना डिघो हो, यानी डिघो जेको आहे उहो पाण जो सिफ़त आहे। त ही सिफ़त जा कुझु तव्हांजे अॻियां मिसाल हुआ। तव्हां हिन तरीक़े सां ॿिया मिसाल कढी ऐं पंहिंजी कापी ते लिखंदा त वधीक ज़रूरु पकार रहंदा। ऐं उन खां पोइ जेकॾहिं हिन में पाण साॻी में इंग्लिश पढ़णु वेंदासीं, तॾहिं बि हुन में बि इहो अचे थो गुण अवगुण क़िस्म में अंदाज़ मिक़दार कद। सिर्फ़ु हुनजी लैंग्वेज चेंज आहे, पंहिंजी लैंग्वेज चेंज आहे। तव्हां स्क्रीनशॉट कढी सघो था। सो उमेदु करियां थो तव्हांखे हीअ वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो। जेकॾहिं पसंदि अचे त पोइ ज़रूरु सब्सक्राइब कजो, लाइक बि कजो। उन सां गॾु बेल आइकन बटन ते दॿाइजो त जीअं मुख़्तलिफ़ वीडियोज़ तव्हां ताईं पहुचंदी रहनि। थैंक यू।